मीरपुर बुरड़ो भरसां ॻोठ दीन मोहम्मद टावरी जी क़दीमी क़ब्रिस्तान के चौदीवारी न हुजण सबब क़ब्रुनि जी बेहुरमती थी रही आहे ऐं क़ब्रिस्तान में गंदो पानी बि बीठल आहे। रिपोर्ट कर रहा है केसर टावरी। मीरपुर बुरड़ो भरसां ॻोठ दीन मोहम्मद टावरी जो क़दीमी क़ब्रिस्तान तलाव जो ॾेख ॾियण लॻो। इंतज़ामिया जी लापरवाही ऐं बेहिसी सबब रोज़ क़ब्रुनि जी जानवर दीवार न हुजण करे बेहुरमती कनि था। ज़मीन जो पाणी भी क़ब्रिस्तान में अचे पियो। वधीक हितां जे ॻोठाणनि सां ॻाल्हाईंदासीं, इन्हनि जो छा चवणु आहे। आला हुकाम खां अर्ज़ था कयूं त हिन क़ब्रिस्तान जी मिट्टी में सभिनि खे वञिणो आहे। पीर हुजे, मीर हुजे, अमीर हुजे, MP हुजे, MNA हुजे, सदर हुजे, वज़ीर आज़म हुजे, लेकिन सभिनि खे हिन में ई दफ़न थियणो आहे। लेकिन दुनिया में हिन क़ब्रिस्तान जे लाइ कंहिं ग़रीब खे का शइ नथी मिले। जेकॾहिं वॾेरनि जा क़ब्रिस्तान आहिनि, वॾेरा पंहिंजी चौदीवारियूं कढाए उन में टाइलूं बि हणाइनि था, मार्बल बि हणाइनि था, लेकिन हे क़ब्रिस्तान आहे, अवाइली क़ब्रिस्तान आहे। क़ब्रिस्तान जे लाइ कुझु कोशिशि कनि, असांखे दीवार ॾियणी वञे। हिन क़ब्रिस्तान के तक़रीबन कई 100 साल गुज़रिया आहिनि। हिन में शहीद भी पिया आहिनि ऐं हिन क़ब्रिस्तान खे हिन टाइम ताईं का बि अहिड़ी सहूलियत न मिली आहे। अॼु ताईं हिन क़ब्रिस्तान में कुता न असां पूरे तव्हांजो राज उहो खोटनि था अची वरी अचूं था पारो ॾेई करे बिना हिन खे असां वॾनि खे बचाऊं था अची करे। हिन टाइम ताईं का कहिड़ी बि सहूलियत हिन क़ब्रिस्तान खे न मिली आहे। महिरबानी करे असां MNA MPA खे चऊं था त हिन क़ब्रिस्तान खे दीवार खपे ऐं दीवार जी बि सहूलियत थिए, मिट्टी जी सहूलियत थिए। कुझु क़ब्रिस्तान में दग जी सहूलियत न आहे, दग बि थी वञे क़ब्रिस्तान में। जेको पाणी बीठो आहे, जेको अचे थो ज़मीन में अचे थो, 24 ज़मीन ते उतो पाणी जेको लाहे थो सिधो क़ब्रिस्तान में अचे थो। असांखे दीवार हणाइजी वञे, असांखे भली अहिड़ी का सहूलियत ॾिए क़ब्रिस्तान जे लाइ। जेको असां क़बर हणूं था उहा हुन पाणी निकिरे थो, पाणी हेठि असांजे क़ब्रिस्तान हेठि हिते भरा कयो वञे। चौदीवारी ॾिनी वञे, कुता आहिनि, ॿिला आहिनि, सॼो ॾींहुं क़ब्रिस्तान में वेठा आहिनि, क़ब्रिस्तान खे खोटनि था। असांजी इन्हनि सभिनी खे अपील आहे त असांखे बराई महिरबानी करे दीवार ॾिनी वञे। क़ब्रिस्तान में भरा न हुजण करे ज़मीननि जो पाणी क़ब्रिस्तान में अचे पियो, जंहिं करे क़ब्रुनि मां पाणी निकिरे पियो। क़ब्रिस्तान के चौदीवारी न हुजण करे जानवर बि रोज़ बरोज़ क़ब्रुनि जी बेहुरमती कनि था। हिननि इंतज़ामिया खां चूंडियल नुमाइंदनि खां अपील कनि पिया त क़ब्रिस्तान खे चौदीवारी ॾियारे भरा कराए ॾिनो वञे। कैमरामैन रफ़ीक टावरी सां गॾु केसर टावरी, आवाज़ TV, मीरपुर बुरड़ो।